धोबीअ जे घरां वञे छो कपड़ो फाटे मालिक जो। दोस्तों, संगत जी रीस में हिकिड़े ग़रीब बि पंहिंजा कपड़ा धोबीअ खे धोइण लाइ ॾिना। ॿिए ॾींहुं धोबीअ घाट वटां अची लंघियो, जिते धोबीअ पत्थरनि मथां बेदर्दीअ सां कपड़ा पए सटिया, जंहिं करे केतिरा ई कपड़ा फाटा पए। एतिरे में संदसि कपड़नि जो बि वारो आयो। ॿिनि टिनि सटकनि सां उहे बि हली पिया। कपड़नि सां इहो लकाव ॾिसी ॾुख थियुसि। रड़ियूं करे चवण लॻो, घोड़ा रे घोड़ा, मुंहिंजा कपड़ा फाटी विया, मूंसां ज़ुल्म थी वियो। संदसि रड़ियुनि ते माण्हू अची मिड़िया, जिन धोबीअ खां कपड़ा वठी ॾिनसि। अञा बि रड़ियूं पे कयई त हिकिड़े हमरा हथ तॾींदे चयसि त भाऊ, धोबीअ सां बि नाहक थियो आहे, खेसि धोराणी त मिली कान। तिखो पवंदे चवण लॻो त धोराणी न मिलण जे करे धोबीअ खे कहिड़ो नुक़सान थियो आहे? धोबीअ जे घरां वञे छो कपड़ो फाटे मालिक जो? मतलब त धोबी धोए मालिक रोए। हंधु उहो सड़े जित बाहि बरे। काठ पराए माह में कपह खां बि कुंवरो। मामे जे घर महिमान, मुंहिंजी दिलि खे न लहर न लोॾो। ॿिए जे ज़्यान जो अहसासु घटि थींदो आहे। दोस्तों, उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हां खे ज़रूर वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूर कंदव।